सेवन मां के खबर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सॼे मुल्क पाकिस्तान जी तालका सेवन में भी 2024 जी इलेक्शन जूं तैयारियूं शुरू आहिनि। PS 77 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बीठल उम्मीदवार सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला जामशोरो जो सदर अॻूणो MPA सैयद आसिफ अली शाह, अॻूणो MNA सरदार सिकंदर अली रापोटरो, सैयद हसनैन अली शाह, मोहम्मद सलीम बाजारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका सेवन जे अॻुवाननि ऐं पीपल्स पार्टी जे कारकुननि सां गॾु वॾियुनि गाॾियुनि जे काफ़िले सां यूनियन काउंसिल चन्ना जे ॻोठु दिलावर खान जतोई में पहुता। ॻोठु दिलावर खान जतोई में सैयद मुराद अली शाह जे पहुचण ते हाजी बशीर अहमद जतोई, मोहम्मद अमीन जतोई, खमीसो खान जतोई ऐं ॻोठु दिलावर खान जतोई जी जतोई बिरादरी दौलनि ऐं शरनाइनि सां साईं जिन सां आयल महिमाननि जो दौल शरनाइनि सां शानदार इस्तक़बाल कयो ऐं साईं जे काफ़िले मथां गुलनि जी वर्खा पिणु कई। इन तक़रीब में आयल पीपल्स पार्टी जे अॻुवाननि खे ऐं महिमाननि खे हाजी बशीर अहमद जतोई, मोहम्मद अमीन जतोई ऐं खमीसो खान जतोई ऐं जतोई बिरादरीअ तरफ़ां सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं टोपियूं पारायूं वयूं।